नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाफ वल क़ुरआनिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुनज़िरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरून हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिक रज्उन बईद क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्दु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्ज़बू बिल-हक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज अफ़लम यंज़ुरू इलस-समाई फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल-अर्ज़ मददनाहा व अल्क़ैना फ़ीहा रवासिय व अम्बतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज तबसिरतन व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब। وقال الله تعالى في كلامه المجيد ولو أن أهل القرى آمنوا واتقوا لفتحنا عليهم بركات من السماء والأرض ولكن كذبوا فأخذناهم بما كانوا يكسبون। हाज़िरीन जुमा बुजुर्गों नौजवान साथियों, अज इन जुमे में खुतबे जो उन्वान है वरसाद कोला नती थिए। कुरान करीम के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमाए वजअलना मिनल माई कुल्ल शैइन हय, कि हर जिंदा चीज के, हर जिंदा वस्तु के असां पानी में बनायो। जेके पण दुनिया के अंदर मखलूक़ात हैं, उन मखलूक़ात के जै वस्तु की वधारे में वधारे जरूरत है वो है पानी। पानी बगैर जिंदगी जो की तसव्वुर ना। ये पानी अल्लाह रब्बुल आलमीन जी की अजीम ने वड़ी नेमत है जो अल्लाह ताला आसमान मथा पानी नाजिल करे, जमीन में जखीरा बनाए करे पांची जरूरतें के पूरी करे। पर पान ॾिसूं था जे बरसात की सीज़न है, तकरीबन हिकिड़ो महीनो गुज़री चुकियो है, पण अञा सुधी पा मथे बरसात नाज़िल ना थी। तो अल्लाह ताला इन बरसात के बंद करें, अल्लाह ताला पा मथे जुल्म करें, बरसात कुला बंद थी। कुरान हदीस के अंदर जेकॾहिं पा ॾियारियूं अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं पण क़ौम वटा जेकॾहिं को नेमत वापस ॾिनी लाए थो या अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं क़ौम के कंहिं नेमतनु महरूम करे थो तो उन जो को न को सबब है, को न को कारण है। अल्लाह ताला जरा नेमतों इंसान के दे तो इन इंसान मथे पहलो फर्ज ये है कि इंसान उन्हीं नेमतें की शुक्रगुजारी करे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम व लइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। जेकॾहिं ऐं शुक्र कंदा तो आंखे अञा पण असीं वधारे नेमतूं ॾींदासीं, ने जेकॾहिं आ नाशुक्री कयां तो सुनो असांजो अज़ाब खतरनाक है। शुक्रगुजारी को है पाई समझो था जे अल्लाह ताला को नेमत पाके दे तो ज़बान से चई छॾियूं अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान है, अल्लाह पाके जाम ॾिने, बस छोटा थी वियासीं, अॻियां कीअं ना करे। हालांकि शुक्रगुजारी है जे इंसान जबान से इकरार करे ये नेमत ॾियण वारो अल्लाह ताला है, अने इन दिल से जै नेमत से नवाज़ियो है अल्लाह ताला उनसे मोहब्बत रखे
अने उन्ही नेमत के उते खर्च करे, उते लगाए जिते अल्लाह ताला पसंद करे तो, अने उन रब जी इबादत करे, इताअत करे जै रब नेमतें से नवाज़ियो है। ई शुक्र पां में न आहे। पंहिंजो शुक्र खाली अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र है, एतिरे पूरतो आहे बस। तंहिंखां अॻियां पां वारो शुक्र वधे ज नथो। त हिकिड़ी क़ौम जर अल्लाह ताला जी नेमतें मां फ़ाइदो गिने, नेमतें के इस्तेमाल करे, पण शुक्र न करे तो अल्लाह फरमाए तो वो नेमतों उन वटा पाछूं झटिजी वञे थी। तो पहली जो वजह है कि पां मथे वरसात नाज़िल नथी थिए, तंहिंजी वजह ई है कि पां शुक्र गुज़ारी नथा कयूं। इन जे अंदर पां ऐड करे लायूं, जोड़े लायूं कि शुक्र गुज़ारी जो रही इनमें ज़कात पहले नंबर मथे है। ये वरसात नाज़िल थींदी इंशाअल्लाह, अल्लाह ताला पाके उम्मीद है कि अल्लाह ताला जितरा पां गुनहगार खताकार आहियूं तंहिंखां वधारे अल्लाह ताला गफूर रहीम है। वो पंहिंजे गुनाह के साम्हूं किन निहारींदो, वो अल्लाह रब्बुल आलमीन पिन जी रहमत के साम्हूं निहारे करे पां मथे वरसात ज़रूर नाज़िल कंदो इंशाअल्लाह। पण जेकॾहिं इहा वरसात नाज़िल थींदी त इन मुंहिंजा फ़ाइदो केरु गिनंदो? पां मड़े फ़ाइदो गिनंदासीं। जितरा पण इंसान पां आहियूं इन वरसात में जा टोटल इंसान के फ़ाइदो आहे। जेकॾहिं वरसात नाज़िल थिए तो जो मालदारी तबको है, मालदारी समाज है, इन्हीं के वधारे में वधारे फ़ाइदो थींदो जे इन्हीं जे ढोरें ना करे, इन्हीं जे जानवरें ना करे खाधे जो, पीते जो, पानी जो अने चारे जो बंदोबस्त थी वेंदो। जो माण्हू खेड़ो अथई, खेती कई था, उन ज़मीनूं जो मुअल आई वो मुअलूं ज़मीनूं जिंदा थी वही, उन्हीं के खेती में जा फ़ायदो मिलंदो। ॿिया जो इंसान है, जो कारोबारी ऐं व्यापारी है, इन्हीं जो पर रोजगार, इन्हीं जो बिजनेस, इन्हीं जो कारोबार पण जुड़ल है उन्हीं इंसान से जो वरसात में जा फ़ायदो गिने था। पां ये न समझो कि पां त सिटी में आहियूं, पंहिंजो वरसात से हिकिड़ो लेन देन, पांखे की मसलो न आहे। न, जरा अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत जा दरवाजा बंद थी था तो झटको मिणी के लगे तो कारोबार, व्यापार, धंधो ई मड़े वस्तु उनमें माठी अची वञे थी। उहा बरकत नथी वे जो वरसात के साथ साथ नाज़िल थिए थी। तो पां अल्लाह ताला जी रहमत जा मड़े मोहताज आहियूं। पण इन रहमत में जा पां फ़ाइदो गिनंदासीं, पण जरा ज़कात ॾिने जो टाइम अचींदो तो ऊज मालदारी जो हिंटाणे मिणी कदा वधारे परेशान है। हिंटाणे वधारे में वधारे तकलीफ़ जेकॾहिं कंहिंखे आहे त मालदारी खे आहे। पण जरा ज़कात ॾियण जो टाइम अचे तो त ईज मालदारी मोह मोड़े हलिया वञनि था। जेकॾहिं पां अल्लाह रब्बुल आलमीन जो हक़ नथा ॾियूं, ज़कात अल्लाह जो हक़ है, ज़कात पां ॾेई करे पंहिंजे मुसलमान भाउ जी मदद कयूं था, पण ज़कात के रोके जेकॾहिं पां लाहींदासीं त पां अल्लाह ताला जो ने पंहिंजे भाउ जो हक़ रोकियो है, तो पोइ पां किन ज़बान से अल्लाह ताला वटा पंहिंजो हक़ मङूं था। जेकॾहिं हिकिड़े इंसान के वरसात खपे थी तो उन मथे जेकॾहिं ज़कात फर्ज़ है तो अव्वल नंबर मथे उनके ज़कात अदा कई खपे। अहिड़ा कई इंसान आहिनि जंहिं वटि माल मिल्कत बेहिसाब है, मालदारी ऐं बराबर है, पण ज़कात साल में नथा कढनि। ज़कात कढे तो पण मामूली ज़कात ॾिए था। न, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वलम यमनउ ज़कात अमवालिहिम इल्ला मुनिअल क़त्र मिन अस्समा। जहिड़े पण इंसान ज़कात अदा की न कंदा, ज़कात के रोके गिनंदा, अल्लाह रब्बुल आलमीन आसमान मां वरसात के रोके गिनंदो। ये सज़ा है हिकिड़ी। जेकॾहिं हिकिड़ी क़ौम अल्लाह रब्बुल आलमीन जो हक़ अदा न करे, हिकिड़ी क़ौम के वरसात खपंदी वे पण वरसात वारो न खपंदो वे, हिकिड़ी क़ौम के पिण जो माल मिल्कत ई मड़े प्यारा ऐं ज़कात प्यारी न वे, तो उन क़ौम के सोचो खपे जे पां किन ज़बान से अल्लाह रब्बुल आलमीन वटां वरसात मङूं पिया। पां मङूं त मांखे ज़रूरत है, पां मोहताज आहियूं, पां फ़क़ीर आहियूं, पर अल्लाह रब्बुल आलमीन जो पां मथे वस्तु फर्ज़ कई है उन मथे पहले नंबर मथे पांखे ध्यान ॾियणो पवंदो। जो को इंसान अहिड़ा आहिनि जंहिं मथे ज़कात फर्ज़ है, उन ज़कात अदा ना कयूं, पिण जे माल में जा, पिण जे खेतीअ में जा, पिण जे कारोबार में पैसे में जा, अव्वल नंबर मथे वो इंसान हिंटाणे ज़कात अदा कई, अल्लाह रब्बुल आलमीन आसमान जा दरवाजा खोले विझंदो। ज़कात इस्लाम जे अरकान में हिकिड़ो रुकन है, जंहिंखे पां मामूली समझी करे न पां बिल्कुलु भुली विया आहियूं।
तो पाण मथे पहलो फर्ज ही है अल्लाह के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन वस्तु के अव्वल नंबर मथे रखियो हुयो कि ज़कात इंसान जेकॾहिं न ॾींदा तो अल्लाह रब्बुल आलमीन आसमान मथा बरसात के नाज़िल ही न कंदो। ॿियो जेको सबब में कारण है वो है नाप तोल में कमी करण। नाप तोल जी कमी जो है कि खाली वजन करे पूरतो जोखे पूरतो ना, बल्कि नाप तोल में कमी में कई वस्तु अचे थियूं। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए वैलुल लिल मुतफ्फिफीन अल्लज़ीना इज़ा कालू अलन नास यस्तौफून व इज़ा कालूहुम अव वज़नूहुम युक्सिरून। कि अल्लाह फरमाए उन्हीं इंसान ला करे हलाकत है, उन्हीं इंसान ला करे बर्बादी है जो इंसान नाप तोल में कमी कई था। पिंड जरा वजन करे दिए मावे के तेरा मुकम्मल नता दिए, पूरो नता दिए, अने जरा बे वटा गिने तो मुकम्मल गिने था। अड़े इंसान ला करे हलाकत है। अल्लाह के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वलम यनकुसुल मिक्याल वल मीज़ान इल्ला उखिदू बिस्सिनीन। जो पण कौम नाप तोल करे में वजन करे में कमी कंदी, चीटिंग कंदी, अल्लाह ताला उन्हीं इंसान मथे 63 साली नाज़िल कंदो, उन्हीं इंसान मथे वरसात बंद थी वेंदी। हाणे नाप तोल में हिकिड़ी त ई है कि पाण वजन जे अंदर नाप तोल में कमी कयूं। अहिड़ा कई इंसान आहिनि, अहिड़ा कई इंसान आहिनि जो नाप तोल में कांटो करे में वजन करे में जाम चीटिंग कई था, ठगियूं कई था, वजन में कमी कई था। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान के पकड़े थो। तंहिंखां सवाइ इन आयत जे अंदर उ मड़े इंसान शामिल है जो इंसान उन्हीं मथे जो हक है उन हक के पूरो पूरो अदा नथा कई। जे हिकिड़ो इंसान कंहिं इंसान वटा कम कराए, मजदूरी कराए, मेहनत कराए, न पो उन इंसान के उन जी मेहनत पूरी पूरी न दे, वो इंसान पण इन आयत में शामिल है। हिकिड़ो वो इंसान जे इंसान मथे को जिम्मेदारी है, जे उन जिम्मेदारी के वो इंसान निभाए, उन जिम्मेदारी के बदले में वो इंसान पैसा गिने तो, उन जिम्मेदारी के बदले में वो इंसान मजदूरी गिने तो, उन जिम्मेदारी के बदले में वो इंसान वजीफो गिने तो उन इंसान मथे लाजिम है, जरूरी है जे जे जिम्मेदारी के बदले में इंसान पैसा गिने तो उन जिम्मेदारी के पूरो करे। जिम्मेदारी जो पांखे एहसास ना है। अॼु वो इंसान जो कारोबार में, व्यापार में, धंधे में वो इंसान हिकिड़ा अहिड़ा आहिनि जो मजदूर आहिनि कि मजदूरी ॾियनि नथा। अने मजदूर इन टाइप जा आहिनि जे कम पण कयूं था त अहिड़ो कम कयूं था जे उन्हीं के जेतिरी जिम्मेदारी निभाई खपे ओतिरी जिम्मेदारी वो निभाई नथा। वैलुल लिल मुतफ्फिफीन, अहिड़े इंसान ला करे हलाकत है जो इंसान पिन जी जिम्मेदारी नथा निभाई। अल्लाह के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो को पण कौम जरा वजन करे में, कांटो करे में, पिन जी जिम्मेदारी पूरी करे में कोताही कंदी, उन कौम मथे अल्लाह रब्बुल आलमीन वरसात के बंद कंदो। अल्लाह ताला उन्हीं मथे 63 साली नाज़िल कंदो। टियों सबब ही है वरसात नाज़िल न थे जो अल्लाह के रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा ज़हरा ज़िना वल रिबा फी क़रयतिन इज़ा अहल्लल्लाहु बिअनफुसिहिम अल-उक़ूबत मिनल्लाह। जैर पण के कौम जे अंदर ज़िना आम थी वञे, कंहिं पण कौम जे अंदर इज़ा ज़हरा ज़िना व रिबा ब गुनाह आहिनि। हिकिड़ो ज़िना, बदकारी, बुराई ये कौम जे अंदर आम थी वञे। ॾे रिबा, रिबा व्याज, सूद, लोन, जो रिबा है ये रिबा जेकॾहिं कंहिं कौम जे अंदर आम थी वञे फ़क़द अहल्लहु बिअनफुसिहिम इक़ाबम मिनल्लाह, तो उन्हीं इंसान पिंड पिंड अल्लाह ताला की सजा के दावत ॾिनो हुयो। तो इंसान जेकॾहिं ज़िना में, बदकारी में है, बुराई में है, बेहयाई में है, कारोबार, व्यापार, धंधो, बिजनेस, कमकार जेकी भी उनकी कमाई है टोटल व्याज मथे टिकल है, तो अड़े इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन की सजा दे तो, अड़े समाज के कौम के अल्लाह रब्बुल आलमीन की सजा दे तो जे आसमान जा दरवाजा उन्हीं कौम मथे बंद थी वञेगा। तो पाण यारो पांजे समाज के अंदर, पांजी कौम के अंदर अज ज़िना ने बदकारी केतरी आम है। पाण यारियूं जे पांजे कारोबार में, पांजे व्यापार में, पांजे बिजनेस में, पांजे धंधे में, पांजी कमाई में लोन व्याज कितना वधी विया आहिनि। ई वस्तु उ आहिनि जो अल्लाह ताला जी रहमत के रोके छॾी।
ई ऊ अमल आई, ऊ कमकार आई, गुनाह आई जंहिंजे कारण से आसमान जा दरवाजा बंद थी वञे था। इन जो सबब ई पण है। अल्लाह के रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल्लज़ी नफ्सी बियदिही, उन ज़ात जो सौ है, उन ज़ात जी कसम है जंहिंजे हथ में मुंहिंजी जान है, के अल्लाह ताला। अल्लाह जो सौ खणी अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह की कसम खणी करे फरमायो, लतअमुरुन्ना बिल मारूफ व लतनहवुन्ना अनिल मुनकर, आई जरूर ब जरूर माण्हू के भलाई जो दस दियो, मारूफ दस्यो, हुकुम दियो माण्हू के भलाई जो, अने गुनाह का इंसान के रोकियो। पांच सुनो जिना आम है, बदकारी आम है, बुराई आम है, गुनाह आम है, तो पांच समझो था जे असी ताई मने कयूं ज नथा, असी ने बेगुनाह आहियूं, असी ने बेकसूर आहियूं, ई अमल पां कयूं ज नथा, ई गुनाह पां कयूं नथा, पर ई गुनाह पां जे अंदर आए, ई गुनाह पां जे अंदर आए जे पां गुनाह के ॾिसूं पिया, गुनाह के पां रोकियूं नथा। बुराई पंहिंजी नज़र के सामने थिए पई पर पंहिंजी ज़बान खुले नथी, बेहयाई पां के सामने थिए पई, न पां गुंगा बनी करे, अंधा बनी करे, बोरा बनी करे फिरो पिया, पां के कीअं परवाह नाहे। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आई भलाई जो माण्हू के ॾस ॾियो, आई गुनाह खां रोकियो, न कंदा त को थींदो, इन मथे जेकॾहिं अमल न कंदा, औ लयुसिकन्नल्लाहु अन यबअस अलैकुम इक़ाबन मिन, जेकॾहिं आ माण्हू के भलाई जो ॾस न ॾिना, बुराई खां न रोकिया, अल्लाह रब्बुल आलमीन आ मथे को सज़ा नाज़िल कंदो। न सज़ा जर नाज़िल थींदी त को थींदो, सुम्मा तदऊनहु फला युस्तजाबु लकुम, कोई अल्लाह ताला वटा दुआ मांगदा है, अल्लाह तू असां मथे रहम कर, अल्लाह तू वरसात के नाज़िल कर, अल्लाह रब्बुल आलमीन आजी दुआ के कबूल की न कर। आई पहिरीं आजो फर्ज निभायो, जो वस्तु आ मथे आए लाजिम जरूरी है, उनके पूरी कयो, आजी जिम्मेदारी अदा कयो, आजे समाज में, आजे मुआशरे में, आजे सोसाइटी में, आजे खानदान में, आजी कौम में जेकॾहिं बुराई है तो पहलो फर्ज ही है उन बुराई के जबान से रोकियो, हथ से रोकियो। जेकॾहिं आजी जिम्मेदारी अदा की न कंदा, अल्लाह रब्बुल आलमीन वटा दुआ मंगदा, अल्लाह ताला आजी दुआ के कबूल की न कंदो। पां दुआ मंगो पिया हर मसले में, हर मामले में, हर मुसीबत में, अल्लाह ताला के सदत यूं त अल्लाह को असांजी दुआ के कबूल कर। अल्लाह ताला पांजी दुआ के कबूल न तो करे, इन जो मतलब ई नहीं कि अल्लाह रब्बुल आलमीन पांजी दुआ के कबूल खुला न तो करे। जो कारण ई है कि पां पांजी जिम्मेदारी पिंड निभायूं न था, पां पांजी जिम्मेदारी के निभायूं, जो फर्ज पां मथे लागू है उनके पां पूरो कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन जरूर पांजी दुआ के कबूल करे। पांजी दुआ पांखे खपे कि फौरन कबूल थी वञे, बस हेरे ही दुआ मंगा न हिंटा वरसात नाज़िल थी वञे, एतिरो आसान नहीं, एतिरो आसान नहीं कि दुआ मंगे पियो अल्लाह जा वडर पां मथे हलिया अचनि, वरसात नाज़िल थी वञे। पांखे पक्को न सच्चो इंसान बनी करे अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं हाज़िर थियणो पवंदो त अल्लाह रब्बुल आलमीन वरसात खे नाज़िल कंदो। उम्मीद से मायूसी कुफ्र है, कॾहिं मायूस न थिया जे अल्लाह जी रहमत में जा, अल्लाह रब्बुल आलमीन त कहिड़े इंसान के पण ॾे थो, पर पां पिंड जी इस्लाह कयूं, पां पिंड खे सुधारियूं, ने वरसात जेकॾहिं पांखे खपे थी, मिणी के खपे थी, कोई अहिड़ो इंसान न हूंदो जो वरसात जी ना करे, ये अल्लाह जी रहमत है। ने अल्लाह जी रहमत में जा के इंसान जो हथ कढंदो। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफर में हुआ, अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान कई था, आसमान मथा वरसात नाज़िल थई, वरसात नाज़िल थई त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे मुबारक कंधे मथा, कुल्हे मथा कपड़ो हटाए छॾियो, अमामा मुबारक जो पटको हो उनके पण हटाए छॾियो, अने पोइ उन वरसात में पुसिया। सहाबा किराम पुछो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही कुरो कयो था, आजे कंधे मथा, कुल्हे मुबारक मथा कपड़ो हटाए छॾिया, अमामा जो उन अमामा के पण हटाए छॾिया। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ये उह रहमत है जो ताज़ी ताज़ी अल्लाह ताला वटा अचे पई, त आऊं चाहियां तो जे इन रहमत में जा आऊं हिस्सो विना। ये वरसात अल्लाह जी रहमत है, जै मथे नाज़िल थी उनके खुश थियणो खपे, पां पर खुश थींदासीं इंशाअल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे मींहुं वसाईंदो। मींहुं कॾहिं वसंदो, इन जो जवाब अल्लाह रब्बुल आलमीन पहलो पैगंबर, पहलो नबी दुनिया मथे धरती मथे हलाए नूह अलैहिस्सलाम,
उन नूह अलैहिस्सलाम जी ज़बान में जा पाके जवाब अल्लाह ताला ॾेई ॾिने जे कॾहिं आंखे वरसात खपे थी जे कॾहिं आंखे अल्लाह ताला जी रहमत खपे थी त ऐं पूरो कयो फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा। नूह अलैहिस्सलाम पिन जी कौम के चए ए मुंहिंजी कौम इस्तगफिरू रब्बकुम ऐं अची करे आजे रब वटि इस्तिग़फ़ार कयो ऐं अची करे अल्लाह ताला वटि माफ़ी मंगो ऐं अची करे अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं सद कयो। अल्लाह रब्बुल आलमीन आम ते मूसलाधार मींहुं वसाईंदो मुसलसल लगातार वरसात अल्लाह ताला आम ते नाज़िल कंदो। शर्त हिकड़ी है जे इस्तिग़फ़ार कयो। इस्तिग़फ़ार करो अस्तगफिरुल्लाह 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 ना 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 सिर्फ अस्तगफिरुल्लाह ज़बान से परे जो नालो इस्तिग़फ़ार नहीं। इस्तिग़फ़ार ही है जो इंसान अल्लाह ताला के सामने अचे इकरार करे आऊं गुनहगार आहियां आऊं खताकार आहियां आऊं बदकार आहियां आऊं बुरो आहियां ए अल्लाह आऊं मुझे गुनाह जो इकरार कयां ए अल्लाह मूं जेकी गुनाह कयां आहिनि उन गुनाह मथे आऊं शर्मिंदा आहियां जे मूं कुला एॾा गुनाह कया पर ए अल्लाह तोखे साम्हूं आऊं इकरार करे मैं वाइदो कयां थो जो हाणे बि गुनाह आऊं की न कंदुसि। अल्लाह इन्हीं गुनाह वारी जिंदगी में वापस आऊं की न वेंदुसि। अल्लाह आऊं मुंह पिंड के बदलाए छॾींदुसि। अल्लाह मौसम के तूं बदलाए छॾ पां पिंड के बदलायूं अल्लाह ताला पंहिंजे मौसम के बदलाए छॾी। टे सलातुल इस्तिस्क़ा जेको मींहं जी नमाज़ पां पढ़ूं था उन जे अंदरि हिकिड़ी वस्तु बहुत अहम नोट करे जी है वो ई है कि जरा मींहं जी नमाज़ पढ़े न अचे थी त पंहिंजी चादर या कपिड़ो जेको हुए उनखे पां पलटायूं था। ही चादर ही रुमाल जेकॾहिं पंहिंजे कोले मथे हीअं पियो आहे त इनखे पलटाए ऊंधो करे पां कोले मथे रखूं अल्लाह रब्बुल आलमीन के सद कयूं था अल्लाह जे मुंहिंजी चादर के मुंह पलटायो है अल्लाह तो मौसम कीअं पलटाए छॾ। पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो उन खां पहिरीं पां अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं ई इक़रार कयूं जे अल्लाह आऊं ख़ाली चादर के नथो पलटायां आऊं मुंह पिंड के पलटायां आऊं गुनाह में घर कयां आऊं खता में लॻो पियो आहियां आऊं रात में भी बुराई में पिन जी जिंदगी के बर्बाद कयां तो अज ॾींहं खां बाद ए अल्लाह आऊं पिंड के बदल आयां तो आऊं नेक बना तो गुनाह मां हथ कढां तो आऊं नमाज़ी बना तो अल्लाह तोजे दरबार में अचां तो अल्लाह तू वरसात के नाज़िल कर तो मौसम के बदला जे मुंह पिंड के बदलाए छॾियो अल्लाह रब्बुल आलमीन जरूर मौसम के बदलाईंदो। अल्लाह जो वाइदो है वलो अन्न अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ लफतहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द जे कॾहिं ई इंसान ईमान वारा थी अने तक़वा वारा बने त अल्लाह फरमाए तो असी इनी मथे आसमान जा दरवाजा खोले छॾी आसमान जा दरवाजा पां मथे बंद आहिनि त पांखे पूरो करणो पवंदो। पहले नंबर मथे ईमान वारा ईमान खाली ज़बान से इकरार जो नारो नहीं ईमान ज़बान से इकरार पण है दिल में एतराफ पण है अने अमल से अल्लाह रब्बुल आलमीन के सबूत ॾियणो है जे आऊं ईमान वारो आहियां ईमान वारा बने वत्तक़ौ तक़वा दिल जे अंदर पैदा कई गुनाह खां बचे अल्लाह ताला जो खौफ तिन जे दिल जे अंदर पैदा कई अल्लाह के साम्हूं अची करे गिड़गिड़ाई रोए तिन जे गुनाह जो इकरार कई लफतहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द अल्लाह फरमाए आसमान ने जमीन में जो बरकतों आई इनी बरकत जा दरवाजा असी इनी इंसान मथे खोले छे। मुझा अजीज भाइरो इन वस्तु के पान समझो ये जिंदगी है पाला करे मींह जो है बरसात में पानी जो है ये पाला करे जिंदगी है ने पांचे गुनाह जे कारणे बरसात बंद थई है तो बेजबान मखलूक परेशान है इन धरती मथे जो मखलूक है जो बेगुनाह मखलूक है बेजबान मखलूक है वो मखलूक परेशान है इन धरती के अंदर जो मखलूक है वो मखलूक परेशान है खुला पानी हर की मखलूक के खपे तो पांचे गुनाह में भैया मखलूक के तकलीफ दी पांचे गुनाह की पा माफी मंगो अल्लाह के सामने सच्ची तौबा कयूं या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा ए ईमान वारा अल्लाह ताला वट अची करे सच्ची तौबा कयो। सच्ची तौबा ई है जे इंसान अल्लाह ताला के सामने वायदो करे कि मुझा रब हाने गुनाह आऊं की न कंदुसि मोटा खता थी वई
मोटा भुल थी वई, मोटा गलती थी वई, मोटा गुनाह थी वियो है, पर अल्लाह हाणे आऊं तो वटि अची करे वाइदो कयां थो कि मुंहिंजा रब हाणे आऊं गुनाह की न कंदो। सच्ची तौबा जेकॾहिं कंदा अल्लाह रब्बुल आलमीन आसमान जे दरवाज़े खे खोले छॾींदो। उहो मखलूक जेको पाणी लाइ करे तरसे पई, अल्लाह ताला उनजी उन खे उंजाए छॾींदो। वो मखलूक जो बरसात न करे परेशान है, मुंतज़िर है, अल्लाह ताला उनकी इंतजार के पूरो करे, उनकी मुश्किलात के अल्लाह ताला हल करे छॾींदो। पा मथे फर्ज़ है, पा त गमे या पंहिंजी ज़रूरत पूरी करे गिरंदासीं, कमाए गिरंदासीं, ही कम करे हू कम करे पेट भरे गिरंदासीं, पर वो मखलूकात जंहिंजी ज़िंदगी जो धारो मदार सिर्फ़ ने सिर्फ़ बरसात मथे है, वो मखलूकात केॾा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजे गुनाह जो इक़रार कयो, एतराफ़ कयो, अल्लाह जे दरबार में सच्ची तौबा कयो जे अल्लाह आऊं गुनहगार आहियां, आऊं खताकार आहियां। अने ईअं समझो जे अल्लाह मुंहिंजे गुनाह जी वजह से बरसात बंद थी है, ॿिए कंहिंजे गुनाह से। पाण ईअं सम्झो त ॿिया माण्हू गुनहगार आहिनि त उन बरसात खे बंदि कयो वञो, न, पाण पिंड इक़रार कयूं जे अल्लाह मूंखां वॾो गुनहगार केरु न आहे, मूंखां वॾो खताकार केरु न आहे। आसमान जा दरवाज़ा जेकॾहिं बंदि आई त मुंहिंजे करतूत जी वजह से बंदि आई, मुंहिंजे गुनाह जी वजह से बंदि आई। अल्लाह आऊं गुनहगार आहियां, मुंहिंजे गुनाह जो आऊं इक़रार में एतिराफ़ कयां त मुंहिंजा रब मींहुं वसा, अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूर मींहुं थो वसाईंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह असीं गुनहगार आहियूं, असीं खताकार आहियूं, असीं सियाकार आहियूं, अल्लाह तूं रहीम आहीं, तूं गफ़ूर आहीं, तूं रहमान आहीं, तूं माफ़ कंदड़ आहीं। अल्लाह तो असां गुनहगार खे माफ़ फरमा। अल्लाह असीं तुंहिंजी रहमत जा मुंतज़िर आहियूं, अल्लाह असीं तुंहिंजे मींहं जा मुंतज़िर आहियूं, अल्लाह असीं प्यारे मिठे पानी जा मुंतज़िर आहियूं। अल्लाह तूं रहीम रहमान, असां मथे रहमती बरकती बरसात के नाज़िल फरमा। अल्लाह मखलूकात परेशान है, अल्लाह मखलूक परेशान है, बेज़बान जानवर परेशान आई, अल्लाह कीड़ा मकोड़ा परेशान आई, अल्लाह पक्षी ने परिंद परेशान आई। अल्लाह तू मुंहिंजी परेशानी के दूर फरमा। अल्लाह असीं गुनहगार ज़रूर आहियूं, पर तुंहिंजी रहमत खां वॾा गुनहगार न, तुंहिंजी रहमत वॾी है। अल्लाह असांजा गुनाह नंढा आहिनि, अल्लाह तुंहिंजी रहमत के साम्हूं निहारे करे असां मथे रहमती बरकती मींहुं नाज़िल फरमा। अल्लाह तू असांजे गुनाह के माफ़ फरमा, असांजे ख़ता के माफ़ फरमा। अल्लाह जेके बीमार आहिनि उनखे शिफ़ा कामिला आजिला अता फरमा। अल्लाह जेके मरी विया उनजी क़ब्र खे कुशा फरमा। अल्लाह जेके परेशान हाल मुसलमान आहिनि उनकी परेशानी के दूर फरमा। अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसा मरियम मरिया नाफ़िअन गैर दारिन आजिलन गैर आजिल। अल्लाहुम्मा अस्क़ि इबादक व बहीमतक वंशुर रहमतक व अह्यि बलदकल मय्यित। अल्लाहुम्मा अस्क़िना अल्लाहुम्मा अस्क़िना अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसा मरियम मरिया नाफ़िअन गैर दारिन आजिलन गैर आजिल। अल्लाहुम्मा अस्क़ि इबादक व बहीमतक वंशुर रहमतक व अह्यि बलदकल मय्यित वमा अलैना इल्लल बलाग।